ज़िंदगी ते दाग लगी वेंदो। दाग मोलू असां माण्हू आहियूं मोहबती ऐं इहा गहरी कारवाई कॾहिं बि थियणु कोन ॾींदुसि, कॾहिं बि न। मजदू चाहते हो मलू के अरे पेट में सूर तो सन बस कर अले 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 ये डालना था डाकू निवास में जाता हूं तो अदा मलू का अबे कूदो चुप खामोश। हां कूदो कदे भी तो वसी काम होता माता जी चाह सके तो बुताया अता तू लेके पूरा कर तो मैं मलू का ठिकाना लगाए तो अबे कूदो कूद दामते कौन दादा दूसू ये वजह छजान वाजा फायरिंग बाबा आई फायरिंग छजिया परेला मल्लू का खेरे से हटम खाना वाला पकड़े रहा है समझा तो शायद या वठ वठावणी जी कढा हुंदे दूसरो वाला खेर कदो पर इनी मिस्किन उन जो बिगाड़ियो छा है खून रे खून खून से खून खून रे खून 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 दूसरो खून दूसरो खून दे खून अरे मर जन्नत चा घुरे मां पाण हे ने सा पुजींदा खून था है खैरा जसरा देखाय हुजे जो खून दूसरो चयो खून मां का थे तो चयो खून तमाम खून कयो ना चाची खून खून अरे चुप कर कहीं जो खून थियो कहीं खून क्यों माके बुधाए चाची जब बाजू वही मजदू मलू के मारे तो खून कर चजो मां पने इन गुनाहगार किनसा सेता किनसा सजना किनसा दिसी आयो हाने हाने हां अरे खैरा जसरा देखाय हुजे जे इहा गाल खुली त हाकिम खान पहिरियों तोखे मारींदो तोखे मारींदुई तंहिंजे करे बात पटिया या गाल ही न कढ जाए हाँ बजाया हाँ ये वड़ा जालिम थई जालिम इन जे करे या गाल कैसा भी न कजाए अरे जेको पुछा करई न त चई जाए त मुखे बे बुधायो आ वाह चाची वाह जी गाल कई थई यो खून थियो आ ऐ मुके दोसू बुधाया दोसू मु तो के बुधायो रे मु तो किथे बुधायो असे तो न बुधाया मुके काई बुधाया या गाल मा दे सबत कंदु ऐ वडा कसम खनी कंदु ऐ त कुरान खनी चंदु कुरान खनी त मुके दोसू बुधाया दोसू पुट है तो पेर ड्रा है या चरण जी फौज जेका है ना मुफ्त में तोखे माराए वेजंदी हल तुझे कोई मां बचा तो दे सब ताव थी देन ला खैरा जिसर दे खैर हो जे बात पटिया जैसी तई को तो को पूछे ननी तैसी तई गाल ही न कजाए किथे रे किथे हे बात पटियो सा सबनी के फसाई लो अते थे पूरा थाजो अते तो कामित गनो दाना आदती त पूरो न कया हां मुके तो पूरो अते हाथ अरे छाड़ो छाड़ो तसी खैरा जिसर दे खैर हो जे हां आहे छा खैर ता है ही वठ वठन छाजिया ओ गाली याद है वो मल्लू को बस छोरा बस पांच बात के बंद रख बुधाए दा तू बुधाए तो सही हल रे सजो कम खराब करे सजे असा वदिन जा बुधा अता मुआ बिल्ला बाकी मैं तो के छा चवा कुत्तो तो बिल्लो तो मुके कदे कावत नहीं दी बाकी अदो जे दी मगे उल्टी थी अचे छोरा लव लाइन जे चक्कर में आछा चाची दिल जी गाल करे सजे ठयो बजाया ठयो ठयो गणो दाफ न मुआ बिल्ला पेरी पंजे ने कूंज के तो मुडे मुसा तो गलाए अरे हे बात पटिया गाल बुधो खरा जिसर दे खायो जे जे या खून जी गाल कढी थई तो को याद रख पहिरियों तोखे मारींदई हे पोती का ये मुजो वादो आ माता जे को तमे उलाय तो जा त यो कुन दोतु गयो माते कुरान कंदु ते कुरान के किरा रे खरंत से बा खूनी मानुआ हारे पुजरा के किरा ए दे तो गले मा तो जा ता तो कुरान खदी तो के पाता हां तो के मोकला दिते जावे हे अलाई जो तो फाही करे पियो मार पे बाबा बस
सॼो सॼो त भली हिन महिल तीको कदे उते खून जे केस में लोज़ जा दाल खाजा तेल जी हेॾे ते चुप कर अहिड़ी ॻाल्हि न आहे सर हथियार साफ़ कंदे गोली छुटी आई आहे सर मुस्तफ़ा तूं मूंखे बेवकूफ़ सम्झे थो जेकॾहिं मां चाहियां त इन माण्हूअ जी पूरी बायोडेटा अधु कलाक जे अंदरि तुंहिंजे साम्हूं रखे सघां थो पर मां ईअं करणु नथो चाहियां ॿुधायो केस खे रफ़ा दफ़ा करणु ऐं अमराज आज़ादु करण जा घणा पैसा वठंदो पूरो 1 लख लख रुपयो कहिड़ा खून कया अथई तव्हां त चओ था त शरीफ़ आहे पर मूंखे मुहांडे ऐं शकिल खां लॻे थो त हद खां वधीक ॾोह हिन कया हूंदा ठीकु आहे मां पैसनि जो बंदोबस्तु कयां थो तव्हां अमराज आज़ादु कयो पहिरियों पैसा टेबल ते पहुचनि उन खां पोइ ई कागज़ी कार्रवाई थींदी कलाक अंदरि पैसा खणी थो अचां छा थियो मुस्तफ़ा? सभु ठीकु थी वेंदो अॼु त कुझु पैसा खणी अचूं सिकंदर खान ये असांखे फासाइण जी साज़िश कई सिकंदर साहब जे असां हिन खे मारियूं हा त हिन जो लाश हिते न दरिया जे कंहिं कंधीअ ते नज़र अचे हा मुंहिंजे हूंदे लाश पुलिस खे हथ अचे हा पोइ हैफ़ आहे मुंहिंजी ज़िंदगीअ ते ॾिसी छा थो सिकंदर साहब ही उहो राकास आहे जेको माण्हूअ जो हॾनि सूंदो लाश रड़के काई वेंदो आहे पोइ हिन जो सबूत तव्हांखे किथां मिलंदो मूंसां खां लाश हिते पियल आहे ज़ाहिर आहे FIR में इहो ई कुझु लिखणो पवंदो न सिकंदर खान न असां इहो मथे सूर वेहण नथा चाहियूं हिन गंद जी FIR असां मथां कटण सां कुझु बि कोन थींदो पोइ बि असां तव्हांजी जेब जो बिलो ज़रूरु कंदासीं पोइ ईअं सम्झो त तव्हांजे मथे जो सूर बि ख़तमु थी वियो पर इहा ख़बर नथी पए त हिन जो लाश हिते कीअं पहुतो हाकिम खान जा माण्हू हिते फिटो करे विया हूंदसि ईअं ई हूंदो पर हाकिम खान खे शायदि इहा ख़बर नाहे त इहे मामूली वाक़िया असांखे कुझु बि नथा करे सघनि पोइ बि इन हरकत खां नथो मुड़े सिकंदर खान इन खां पहिरियों जो ही लाश हिते बदबू करे ऐं जी बदबू इन माहौल खे असर करे इन जी बॉडी खे खणण जी कोशिशि कयो अख्तर जी सर बॉडी खे पोस्टमार्टम लाइ खणाए हलो यस सर खणो घबराए न सिकंदर खान तोखे एतिरो कुझु मिली वेंदो जो तुंहिंजी दिलि ख़ुशि थी वेंदी सिकंदर साहब अॻ में कॾहिं तोखे कस लाती आहे जो हाणे कस लाईंदासीं फासाइण खां सुठो हुयो त छॾे ॾियो मूंखे मौत जे मुंहं में कमु थी वियो आहे छो थो गुस्सो ॾेखारी तुंहिंजी आज़ादी जी क़ीमत ॾेई आहियूं मुस्तफ़ा दोस्तनि खे कॾहिं बि मौत जे मुंहं में न आहे छॾियो त पोइ हितां निकिरण जी कयो डॉक्टर अञा मोकल नथो ॾे चए थो त ज़ख़्म ताज़ो आहे वरी अची न वञो आज़ार में गोली निकिरी वई आहे हाणे कहिड़ो आज़ार वरी बि एहतियात लाइ ॿ ॾींहं तोखे हिते रहणो पवंदो यकीन कयो हिते को बि ख़तरो न आहे मूं कमु तव्हां लाइ पको कराए छॾियो आहे ठीकु आहे मुस्तफ़ा जेकॾहिं तव्हां चओ था त ॾींहुं भरूं था अलाह भलाई कंदो ख़ैर सां हितां निकिरी हलंदासीं हाकिम खान पोइ इन चरे जे बारे में छा सोचो थो ख़तमु कयोसि इन चरे खे मारण में छा भरंदो
छॾी त वते रुलंदो। हाँ रेस जे चरे के मारियोसीं न त चाची खेरा के केर भी खामोश कराए न सघंदो। चरे खे अञा दाबा ॾेई असां ख़ामोश कराए वेंदासीं, पर जेकॾहिं चरे खे असां मारियो त चाची खैरा जो वात केरु बंदि कंदो? जबर उनखे मां पाणी मों ॾेई वठंदुसि, पर जे चरियो पुलिस खे हथ अची वियो न सभु सचूं कंदो, ऐं जे पुलिस जे आॾो मलूक जी सचाई ज़ाहिर थी न सभ खां पहिरियां तव्हां ई फासंदो। हाकिम खान असां बि तव्हां लाइ सिर हाज़ुर कयूं वेठा आहियूं, पर जेकॾहिं पुलिस में असां फाथासीं त ॿाहिरि तव्हां बि कोन रही सघंदव। इन लाइ तव्हां ते फर्ज़ु आहे त असांजी जान खे पुलिस खां तव्हां बचाईंदा अचो। इन जे करे मां तव्हांखे चवां थो जेको मां कमु चवंदो वञा उन ते ई अमल कयो, पोइ पुलिस तव्हांजो कुझु बि बिगाड़े न सघंदी। हाँ दा रेस सच तो चवे, सभ खां पहिरियां असांखे पंहिंजा सबूत मिटाइणा पवंदा। मज्जू तोखे ख़बर आहे त चाची खैरा केतिरी नांगिन खाधल आहे। जो कोई कुझु थियो त उन नांगिन जी मुंडी मां ई कुचलींदुसि। तव्हांखे जेको कमु चवां थो न तव्हां वञी उहो कयो। ठीकु आहे रहिस, जेकॾहिं तव्हांजी इहा ई मर्ज़ी आहे त पोइ इन चरे जी क़बर वञी असां पाण था ठाहियूं। जेतिरो जल्द थी सघे इहो कमु कयो, छो जो हुनजे भाउ ॾे असांजो प्लान रहियल आहे, जेको कुझु भाङे हिसाब बराबरि थी वेंदो। घबरायो न रेस, इन चरे जी क़बर खोटाइण जे लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां। त पोइ वञ, पहिरियों इहो ई कमु करे अचु, पोइ अची मूंखे मुंहुं ॾेखारजांइ। रेस शाम ताईं इहो कमु करे पोइ ई वापसि मोटबो। बसि हाकिम खान ईअं सम्झ त इहो चरियो ॼाओ ई न हो। अचो था। न मारी चरिया तू उधर पे बस कर हत्या दे कर क्या दे कर। अच्छा वो डाकू नहीं मारो तो वधी असांजी तलाश बि कसी बचाया ये रिपीटर में कूड़े जे रेस को खबर पई न तो खल लाए से उधर ते अरे हल अच्छा वो डाकू नहीं मारो बस ये साके धमकी तो दी। अरे गज जारी ना तो तू ना जारी बंदूक तो ताए मत समझता साके बंदूक मिलिया। बचाया कि प्या मस्त को दावत देनी बस चद माचा तो कलमो बस कलमो माचा तो बस कलमो कलमा कोनी प्यारा था तू पढ़त पीछे मैं पढ़ा ओ दर्द हल्लो से हयाती वदी थई जो मुखे कलमो कोन तो चे हारे निकल जी कसम मा डा गदी निकल 1 2 3 फोरस फाइनल एंटर अबावे तो आदि अबावे गदी जबारे ओ बा ओ दर्द या अल्लाह तू खेज कदा मोला ओ जो से दा दो हल दे बचाया तुझी ले हाँ से पक्को कुनी थी वहाँ
आदे मजदू के कुतद कुतद कसवा मजदू पाण के समझे था तो अज खां पोइ मां नादा हेद दी थो चवां नादा हेद दी थो चवां मजदू मां अची रहियो आहियां तोखे माज़न लाइ हा दा बच्चा के तो मारण हलूं था पर चाची खेरा मां अड़जी विंदासे अड़जी खामोश इहो छा चई पुट छा चई कुछ न बाबा कुछ न अदा ईअं विफले पियो पुट सही सही ॿुधा बाबा चयो मां त कुछ भी कोन्हे अदा ईअं ई विफले पियो तव्हांजे चेहरनि मां लॻे थो त तव्हां को वॾो नुक़सान करण था वञो हाँ बाबा हाँ वञूं था जे अथई दम न त रखे ॾेखार हाँ पुट मुंह में कदो आयो दम जो मां तोखे रोके सघां बाबा जॾहिं को बि दम न थई न त वो माठ करे वेही रहो मां त माठ में आहियां पुट पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी यादि रख हिकु ॾींहुं तोखे को अहिड़ो दम वारो जवान मिलंदो जो तूं पंहिंजी जान बचाइण लाइ हुनजे साम्हूं लिलाईंदे तूं हुनजे साम्हूं तौबा कंदे गीसियूं कंदे पर हू तोखे कॾहिं बि माफ़ कोन कंदो तोखे कुत्ते जो मौत ॾींदो कुत्ते जो बाबा चिंता चवे थी त हिकु कजे अछाई कर तू तुझे सही न हणो ओए बीठो थियो आहीं बारो कर हणकार तूं मुंहिंजे सीने में अरे मां तो चवां हणकार तूं मुंहिंजे सीने में बाबा अॼु ताणी एॾो वात जे बि मजूअ सां हयो आहे न उहो ज़िंदा न आहे बचो छो त मौत जो ॿियो नालो आहे मजू मजू तूं बाबो थी पियो आहीं तई मुंहिंजे साम्हूं ज़िंदा बीठो आहीं न बाबा जी ॻाल्हि ख़तम थींदी न वरी तुंहिंजी अच त हलूं अगरि ये ॿिए खे ख़बर पई न त सभ खां पहिरियां मां तोखे वरदुमि तोखे यार डरे तो लुसी पी के मारी दो कमीनों के जाए तो छा गाला मुझे मां छा गाला छो परेशान आ मुझे कोने चाचा तो मजू छा चई वयो मजू थाप करे वियो पुट कुछ कोन कंदो न चाचा न अज ताणी जेका भी गाल कई आ वो पूरी कई अथऊं तुझे साम्हूं मूं त घणो ई चयो मांस पर छोरो मुझे समझाइण खां डरो आ चाचा मां अम्मा खां थी अचां खैर में वेंदी अम्मा चाचा अम्मा के चई था कीअं बि करे अधी ऐं बचाए खे हितां मोकिले छॾे न त ज़ालिम उनखे जिंदा कोन छॾींदा ठीक आ मां तू वञ पर से घुम मोटी अचे हाँ चाचा